Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों के सिलसिले जारी रिपोर्ट शामिल कंदासीं परेयालुء खां। जी नाज़रीन, परेयालुء टाउन इंतज़ामिया जी नााहली सबब गलابن जो शहर परेयालुء अनेक مسئلن जे चड़ھيل शहर जा मुख्तलिफ इलाइक़ा पबलक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जी नााहली ऐं लापरवाही सबब गंदे पाणीअ में वकोड़ियल रोड रस्ता ڪچري जे ढेरन जो ॾेख ॾियण लॻा। शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। शहरनि आला اختيارين खां मुतालबो कंदे चयो त सफ़ाई ऐं ड्रेनेज जो निज़ाम दुरुस्त कराए शहर जा जाइज़ मसइला हल कया वञनि। जॾहिं त सिंध हुकूमत पारां टाउन क़ामेटी खे मिलंदड़ 28 लख रुपयनि खां वधीक बजट मां गुज़िरियल 5 महीननि दौरान परेयालुء शहर जे भलाई लाइ हिकु रुपयो बि ख़र्चो कोन थियो आहे ऐं समूरी बजट कूड़नि कागज़नि ज़रिए हड़प कई वई आहे, जंहिं सबबु शहर जा रोड रस्ता गंदगीअ सां भरियल। पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जी नााहली ऐं लापरवाही सबबु गंदे पाणीअ में वकोड़ियल रोड रस्ता तलाहनि जो ॾेख ॾियण लॻा। ड्रेनेज जो निज़ाम मुकमल तौर तबाह, नालियूं बुतियूं वहण लॻियूं, डिस्पोज़ल मुकमल नाकारा बणिजी वियो। डिस्पोज़ल तोड़े लॻल ट्रांसफार्मर ऐं मोटरूं लॻाइण जे मुद में लखें रुपया करप्शन जे वर चढ़ी विया। नालियुनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ज़रई ज़मीननि में बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं सबबु ज़मींदारनि जा पोखियल फसल गटरनि जे किने पाणीअ सबबु तबाह थी विया आहिनि। ड्रेनेज जो पाणी खुलियल मैदाननि तोड़े ज़रई ज़मीननि में बीहण सबबु रोज़ जर जो पाणी खारो थी वञण समेत जर जे पाणीअ जो मक़दारु तमामु ख़तरनाक हद ताईं वधी वियो आहे। शहरी सख़्त परेशान शहरनि आला اختيارين खां मामले जो जांच करण जो मुतालबो ड्रेनेज जो निज़ाम दुरुस्त कराए ॾियण जी घुर कई आहे। रिपोर्ट मशतاق अहमद सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ टीवी परेयालुء। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जे पेज खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।